الله لا معبود إلا الله لا مقصود إلا الله لا مطلوب إلا الله أشهد أن لا إله إلا الله هو الأول والآخر والظاهر والباطن أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا وزير له ولا مشير له لا ضد له ولا ند له لا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمد عبده ورسوله لا نبي بعده ولا رسول بعده لا كتاب بعد كلام الله ولا أمة بعد أمتها أشهد أن محمدا عبده ورسوله فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفرأيت من اتخذ إلهه هواه وأضله الله على علم وختم على به وجعل على بصره غشاوة فمن يهديه من بعد الله أفلا تذكرون صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين فنحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبई दोस्त दिल जे मोहब्बत सां मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قابل सब एहतराम हजरत उलमा इकराम बिरादरान मुख्तरम व अजीजान मुकर्रम मुझा मुख्तरम दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों अज तवाई असां चोट जी सर्दी में रहीमाबाद जे इलाके में ॻोठ हाजी मोहम्मद रमज़ान साहब जे में बिरादर मुख्तरम कारी अब्दुल हकीम साहब जन जे दावत ते अवां असां पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं शरअल्लाह साईं तहां सां सभिनी जी हाज़िरी मंज़ूर मक़बूल फरमाए सभिनी जूं मजबूरियूं आहिनि अॼु अवां जे कुर्सीअ ते वेहण मुंहिंजे लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो असांजा परे खां आयल महिमान हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन मस्जिद में मौजूद आहिनि हजरत मौलाना अब्दुल कादिर रिंद साहब जा फर्जन लेकिन गाड़ी वारो मुखे वापस करे रात मुझो प्रोग्राम अलाए किथे आ वरी वापस वींदो मां बि बड़ी न सवाब जी नियत सां अवां जे ज़ियारत करण जे इरादे सां अवां जे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां पर हिकड़ी ॻाल्हि ज़रूर कंदुसि थोरे वक्त में त गुनाहन का तौबा क्यों आहे तव्हांजो इरादो मौलाना साहब ॾाढी कोशिश कई त माण्हुनि खे गॾाए विहारे पर विच विच वरी बि ख़ाली आहिनि इहे परना वारा साथी थोरो अॻिते सुरी अचो अल्लाह सी तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे ऐं इंशाअल्लाह इहा हुज़ूर साईं जी सुन्नत आहे उहज़ुरुल मिंबर जे वेझा अचो ये जेके घुमन फिरन था इन्हनि खे अर्ज़ आहे
त मेहरबानी करे यो अचवंज पांजी बंद कन सवाए मजबूरी जे। 5वीं सिपारे मां सूरह जासिया मां आयत नंबर 23 तिलावत कई आ। इन आयत मुबारक में रब साईं इंसान खे इंसानियत जी असलू की जिंदगी समझाए रहा है। छुड़ विखड़े इंसान दुनिया के जहान में आजाद जिंदगी गुजारे रहा है। इन सभी के कट्ठे करण जे ला कुदरत वारे रब इन आयत में खबरदार क्यों आ। अल्लाह सिंह फरमायो फरअयत मन इत्तखज़ इलाहहु हवाहु व अज़ल्लहु अल्लाहु अला इल्मि व ख़तम अला समइही व क़ल्बिही व जअल अला बसरिही ग़िशावतन फमन यहदीहि मिन बअदिल्लाह अफला तज़क्करून। रब करीम तो फरमाए 5वीं पारो सूरत जो नालो जासिया आयत नंबर 23। अल्लाह सिंह फरमायो अफरअयत मन इत्तखज़ इलाहहु हवाहु व अज़ल्लहु अल्लाह। ओ दुनिया जा इंसानो उन शख्स के त ॾिसो जे शख्स पंहिंजे नफ्स जे ख्वाहिश के पंहिंजो अल्लाह कयो आ, पंहिंजी तमन्ना के पंहिंजो अल्लाह बनायो आ, गुनाह जे कम के पंहिंजो महबूद बनायो आ, पंहिंजे दिल जे ख्याल के पंहिंजी पसंदीदा आइडियल बनाई आ। रब तो फरमाए व अज़ल्लहु अल्लाह। बंदो जॾहिं दुनिया में आजादी वारी जिंदगी ॻोल्हींदो गुनाहन जे कमन में काहे पवंदो। रब साईं तो फरमाए वअज़ल्लहु अल्लाहु अला इल्मि व ख़तम अला समइही व क़ल्बिही व जअल अला बसरिही ग़िशावतन फमन यहदीहि मिन बअदिल्लाह अफला तज़क्करून। दिल जे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। रब साईं तो फरमाए जेको शख्स पंहिंजे नफ्स जी ख्वाहिश के दिल जी तमन्ना के पंहिंजे नियत के पंहिंजे इरादे के आजाद जिंदगी के रब करीम तो फरमाए पंहिंजो अल्लाह बनाए छॾे, पंहिंजो महबूद बनाए छॾे। रब साईं तो फरमाई व अज़ल्लहु अल्लाह। रब भी उनके गुमराह करे छॾियो अला इल्मि व ख़तम अला समइही व क़ल्बिही। रब तो फरमाए उनके इल्म भी आहे, उनके ख़बर भी आहे त जुर्म जो कम आहे, गुनाह जो कमा डोह जो कमा। रब साईं तो फरमाए वमन युशाकिकिर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम व साअत मसीरा। ओ दुनिया जा इंसानो जेके खबर भी आहे त हे मुझे महबूब जो दगा, कुरान जो दगा, सोने अबू बकर जो दगा, सोने उमर जो दगा, सोने उस्मान जो दगा, सोने अली जुल मुर्तजा जो दगा। रब तो फरमाए जेके महबूब जे रस्ते जी खबर भी आ। रब साईं तो फरमाए वमन युशाकिकिर रसूल मिन बअदि मा तबय्यन। जिनके खबर भी आ त महबूब जो दग है आ। रब तो फरमाए उन दग के छॾे वरी गुनाहन जे दग के वरतई, ज़िना में लही पियो, शराब में लही पियो, जुआ में लही पियो, व्याजी कारोबार में लही पियो। मां नथो चवां, रब तो चए अल्लाह सी फरमायो मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। ओ दुनिया जा इंसानो जेका शै तव्हां के मुंहिंजो महबूब नबी दे, रब तो फरमाए उन शै के वठो ऐं जंहिं शै खां तव्हां के मुंहिंजो महबूब रोके त रुकजी वञो। सुभान अल्लाह में सुस्ती आ। अल्लाह सिंह फरमायो कलाम मुक़द्दस में मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। ओ दुनिया जा इंसानो जेका शै तव्हां के मुंहिंजो महबूब नबी दे बिस्मिल्लाह करे कबूल कयो। महबूब ॾिनी दाढ़ी वारी सुन्नत चओ बिस्मिल्लाह। यार ॻाल्हायो नथा तव्हां। महबूब इज्जत वारी दिस्तार ॾिनी चओ बिस्मिल्लाह। महबूब सच ॻाल्हाइण जी तलखीन फरमाई चओ बिस्मिल्लाह।
महबूब अब्बे अम्मा जी फरमा बरदारी सिखारी चो बिस्मिल्लाह। रब सही तो फरमाए कलाम मुकद्दस में वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। रब तो फरमाए मां पंहिंजो फैसलो पाण कयो थम ऐं मां पंहिंजे पाक फैसले खे पंहिंजे पाक क़ुरान में लिखायो थम। तव्हांखे मूंखां सवा ॿिए जी पूॼा न आहे करणी ऐं तव्हांखे अबे अम्मा सां एहसान करणो आहे। रब साईं तो फरमाए अफरअयत मन इत्तख़ज़ इलाहहु हवाह वअज़ल्लहु अल्लाह अला इल्मि व ख़तम अला समइ जअल अला बसरिहि गिशावतन फमन यहदीहि मिन बअदिल्लाह अफला तज़क्करून। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो जे शख्स पंहिंजी नफ्सानी ख्वाहिश के पंहिंजो महबूद बनायो यण मफ़हूम में रब तो फरमाए इएं समझो त दुनिया में भी ज़लील थी वियो त आखिरत में भी ज़लील थी वियो। तौबा कयो गुनाहन का रुजू थियो अल्लाह जे तरफ वापस अचो अल्लाह जे तरफ वापस अचो महबूब मोहम्मद मीर जे सुन्नत जे तरफ। इन आयत ते टे ॻाल्हियूं बुज़ुर्गनि लिखियूं आहिनि घणियूं ॻाल्हायो न तव्हांखे थकाए छॾियो आहे मौलवी मां सम्झाइण बिल्कुलु नथा ॻाल्हाए सघो। टे ॻाल्हियूं ऐं इहा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे अॼोको ॾींहुं वाह जो कमु ईंदो। दिल जे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। असांजी कुर्बानी थोरी आहे सहाबा जी कुर्बानी इन खां खोड़ बुलंद हुई। जब हिकिड़ी जंग खां वापसि अची ज़ख़्मनि में चूर थी सहाबी सगोरा रत जिस्म जी टिमाईंदे टिमाईंदे जब मदीने जे साईं जे साम्हूं आया मुंहिंजा आका फरमायो हाणे सुभाणे वरी फिलाणे इलाइक़े जे सरदार असांखे धमकी ॾिनी आहे जंग ते हलूं या घर वेही रहूं तव्हां अञा ताईं ज़ख़्मनि में हो। जेको उन्हनि जवाब ॾिनो वो अल्लाह जे बाने हीअं चयो आहे वतन छोड़ा चमन छोड़ा सहन छोड़ा अमन छोड़ा वतन छोड़ा चमन छोड़ा अमन छोड़ा सहन छोड़ा हमारे पास जो कुछ था तेरे खातिर लुटा छोड़ा। जो अपने थे वो रूठे हैं जो रिश्ते थे वो टूटे हैं मगर दामन इस्लाम की मैं अब तलक नहीं छोड़ा। अल्लाह अकबर। हिकड़े बुजुर्ग लिखियो आहे अलक़ई सुल्तान नफ्सहु व अमल लिमा बादल मौत। अकुलमंद इंसान उहो आहे जेको पंहिंजे जीअरे पंहिंजे मौत जो सामान गॾु करे ऐं पाण खे जीअरे दुनिया में मारे छॾे मदीने जो सुन्नत जो ताबेदार बणाए छॾे। ऐं ॿी ॻाल्हि इन आयत जे मथां त अल्लाह काइनात जे तख़्ते ते जेतिरियूं बीमारियूं पैदा कयूं आहिनि मुंहिंजे रब हर बीमारीअ जो इलाज भी पैदा कयो आहे। ऐं सभ खां गंदे में गंदी बीमारी वडे में वडी बीमारी असां में गुनाहन जी बीमारी अल्लाह उन जो इलाज भी पैदा कयो आहे जेको इलाज तव्हां जे साम्हूं पाक कुरान जी सूरत में मौजूद आहे। सब चओ सुभान अल्लाह। रब साईं तो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब साईं तो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब तो फरमाओ दुनिया जा इंसानो मां तव्हां जे साम्हूं पंहिंजो पाक कलाम मोकिलियो थम ऐं क़यामत जी सुबुह ताईं न पाक क़ुरान जी ज़िमेदारी भी मां पाण खणी छॾी थम। नफ्स खे अल्लाह कीअं बणाइबो आहे इन ॻाल्हि खे सम्झो। पाण खे अल्लाह कीअं बणाइबो आहे ईअं त कोई कोन थो मने त मां अल्लाह अब कोई चवंदो काफ़र भी न तो चए। रब तो फरमाए अफरअयत मन इत्तख़ज़ इलाहहु हवा व अज़ल्लहु अल्लाह। जेको शख्स पंहिंजे नफ्स खे पंहिंजे हवा खे पंहिंजो अल्लाह बणाए गुनाहन जे कमन में काहे पवे इन ॼणो पंहिंजे नफ्स खे पंहिंजो अल्लाह बणाए। अल्लाह तो चए न कर नफ्स तो चए कर अल्लाह खे पोइ ते कयईं नफ्स खे मथे कयईं। इहो शख्स क़यामत जे ॾिहाड़े नाकाम साबित थी। सॼो इलाइक़ो खून में लथपथ आहे। पूरी दुनिया ग्लोबल थी वई आहे। धरतीअ जी का बि कुंड गुनाह खां बचल कान्हे।
मुसलमानों, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आ, जिते ज़िना हूंदी उते बरकत भी न हूंदी, उतां बीमारी भी न वेंदी। ऐं ॿई शयूं असांजे कंध में लॻियूं आहिनि। अगले साल जॾहिं 28 फरवरी ते हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जन हुकुम फरमायो त सभु बल्दियाती वारा खटियल नुमाइंदा कराची पहुचो। जॾहिं वापसी में दोस्तन दावत कई एधी खाते वारनि जे इलाके में, जॾहिं एधी खाते वारनि वटां गुज़र थियो त एधी खाते वारा कुछ दोस्त पंहिंजी कारगुज़ारी ॿुधाइनि पिया। उन्हनि चयो साईं, असांजे इलाके में रोज़ कंहिं न कंहिं नालीअ में गटर में 1 2 3 4 5 ॼावल ॿार पया ई पया आहिनि बदकारी जे करे। एधी वारनि ऐलान कयो त महिरबानी करे अॼु खां पोइ जेके मायूं ॿार कहिड़ा आहिनि, उहे ॿार गटरनि ऐं नालनि में उछलण जे बजाय एदी खाते जे हवाले कयो, सरकार जे हवाले कयो, ताकि असां उन्हनि खे खीर पीआरे, नौकरनि जे ज़रिए उनखे पता खाराए, कच्छ जा दॿा खाराए उन्हनि खे पालियूं ऐं उन्हनि जे हवाले कंदासीं सुभाणे जिन खे औलाद न आहे। उहे पिया ॿुधाइनि कि साईं 2 साल गुज़रिया आहिनि, 2 सालनि में असांखे कराचीअ जी हिकिड़ी कुंड मां 17,000 ॿार मिलिया आहिनि। मुसलमानों, पाकिस्तान जी धरती आ या यूरोप जी धरती आ, असां काथे पहुची विया आहियूं? असां दवाऊं कयूं था त असां इस्लाम आणींदासीं। असां इन इंतज़ार में आहियूं इस्लाम तॾहिं ईंदो जॾहिं अॻ में असांजे वजूद में, असांजे दिल ऐं दिमाग़ ते इस्लाम ईंदो। रब साईं फरमाए अफराइत मन इत्तखज़ इलाहहु हवाहु व अदल्लहु अल्लाह। सुभान अल्लाह, दिल सां ॻाल्हायो ना। मूंखे टोटल टाइम मिलियल आहे 1/2 घंटो, मां सम्झा 15 मिंट थी विया आहिनि। 15 मिंटनि जे लाइ बेवफ़ाई चङी न आहे। रब साईं फरमाए अफराइत मन इत्तखज़ इलाहहु हवाहु व अदल्लहु अल्लाह अला इल्मि व खतम अला समइहि व कल्बिहि व जअल अला बसरिहि गिशावतन फमन यहदीहि मिन बादिल्लाह अफला तज़क्करून। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब मोहम्मद अमीर उन्हनि माण्हुनि खे सुजाग करे ॿुधाए छॾ जंहिं शख़्स पंहिंजे नफ़्सानी ख़वाहिश खे पंहिंजो रब बणाए छॾियो, मां अल्लाह कभी उनखे गुमराह करे छॾियो। रब साईं तो फरमाए अला इल्मिन, उनखे ख़बर बि आहे त हे गुनाह हुआ। भला कहिड़े मुस्लमान खे ख़बर न आहे निमाज़ छॾणु गुनाह हुआ, ॾाढ़ी कूड़णु गुनाह हुआ, मदीने जे साईं जे सुन्नत खे ठुकराइणु गुनाह हुआ। रब साईं तो फरमाए व ख़तम अला समइहि व कल्बिहि, उन जे कननि ते बि मां मुहर करे छॾियमि। कन खुलियल आहिनि, जानवरनि वांगुरु ॿुधे थो, पर क़ुरान ॿुधण खां, हक़ ॿुधण खां कननि ते ॼण बुझूं लॻल आहिनि। रब साईं तो फरमाए व कल्बिहि, वो दिल सां प्यार थो करे, दुनिया सां मोहब्बत थो करे, पर दुनिया जे तख़्ते ते हक़ ॿुधण खां ॼण उन जे दिल ते मां अल्लाह जे तरफ़ां मुहर थियल आहे। रब साईं तो फरमाए व जअल अला बसरिहि गिशावा, ऐं इन्हनि जे अखियुनि जे मथां ॼण को पर्दो चढ़ियल आहे। व ख़तम अला समइहि व कल्बिहि व जअल अला बसरिहि गिशावा। रब साईं तो फरमाए फमन यहदीहि मिन बादिल्लाह, जंहिंखे मां अल्लाह हिदायत न ॾियां त पोइ मूं खां सवा केरु उन्हनि खे हिदायत ॾेई सघंदो। रब साईं तो फरमाए फला तज़क्करून, ओ मुंहिंजा बंदो नसीहत चवनि था पिरायो, हिदायत चवनि था वठो। अल्लाह साईं फरमायो वमा यस्तविल अअमा वल बसीर, दिल जी मोहब्बत सां ॻाल्हायो। रब साईं तो फरमाई वमा यस्तविल अअमा वल बसीर वला ज़ुल्मातु वला नूर वला ज़िल्लु वला हरूर वमा यस्तविल अहयाउ वला अमवात इन्नल्लाह युस्मिउ मन तबिमुस्मिइन मन फिल कुबूर। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद अमीर पंहिंजे कलमे पढ़ण वारनि उम्मतिन खे समझाए छॾ त अंधो ऐं सॼो ॿई बराबरि न अथव, अंधेरी ऐं रोशनी बराबर न थव, उस ऐं शाम बराबर न थव, मुर्दा ऐं ज़िंदा बराबर न थव। मुंहिंजा महबूब चई ॾियनि त जिन खे पाक क़ुरान जो इल्म आहे उहे सॼा थव। अंधे खे हक़ आहे त सॼे जे कॾ लॻे न,
अब ॻाल्हायूं नथा या तव्हां सम्झो कोन था। असांजे इलाइक़े में हिकिड़ो हमरा बीमार थी पियो, डॉक्टर को दवा वठण वियो, डॉक्टर चुस तो कि मैदे जी ख़राबी आहे, 2-3 ॾींहं डबल रोटी खा। छा चईंसि? डबल रोटी। घर आयो, घर वारे खे चई 2 मानियूं पचाए ॾे। हिकिड़ी मानी पचाए पिंडीअ में रखी, वरी ॿी मानी उन जे मथां रखी, ॿिन्ही खे गॾाए ऐं गिरह पटे खाइण शुरू कयईं। त जोणस चुस निभागा कल्ह तूं 2000 ख़र्च कया आहिनि, दवा तोखे असर काॾां कंदी? तोखे डॉक्टर चयो आहे 2-3 ॾींहं मानी न खा, डबल रोटी खा। चईसि अंधी तूं सम्झो कोन हो, डॉक्टर चयो त डबल रोटी खा। काॾे डबल रोटी, काॾे डबल रोटी? तेरे माण्हू जो तवज्जो कोन हूंदो त पोइ ॻाल्हियूं ई सम्झंदो। हज़रत साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैह, अल्लाह साईं कासमी साहब जे क़बर ते किरोड़े रहमतुनि जा मींहं वसाए। जिन साईं कासमी साहब ॾिठो हूंदो ऐं उन जो वाइज़ ॿुधो हूंदो, साईं कासमी जे नाले सां उन्हनि जूं अखियूं पाणीअ में भरिजी वेंदियूं। पंहिंजनि हमेशह पंहिंजे वाइज़ में फरमाईंदा त असां मुस्लमाननि खे गुनाहनि जी बीमारी आहे, वरी असां मुस्लमाननि खे मञण जी आदत बि न आहे। ऐं पोइ ॿुधाईंदा हुआ त असांजे इलाइक़े में हिकु हमरा ग़लती कई, ॾोह की, वरी पकड़िजी पियो। उनजे मथां शाहिद शाहिदी ॾेई विया, उन हमरा खे वठी आया, पकड़ियो ताक में। वॾेरो उन्हनि जो चङो माण्हू हो। वॾेरे छा कयो? ब्लेट घुरायईं। उन निभागे जो जंहिं गुनाह कयो, जेको ॾोह में पकड़िजी पियो, उनजो मथो कूड़ियईं। सफ़ाइयों रोड की मिनल पट्टी, वरी तओ खणी मुंहं ते घुमायईंसि, वरी गदह ते चाढ़ियईंसि, वरी 2-3 ॿार 2-3 छोरा पोयां छॾियईं। अरे अहिड़ो निभागो चंडो गंदो, अलाए काथां ख़लक़त उनखे गारियूं ॾिनियूं। सॼो ॾींहुं उनखे फेराए फेराए शाम जो रसो कढियऊं। ॻोठ मोटी वियो, माइट आयसि निभागा ॾिसणो वाइसणो खिलड़ो ॻाल्हाइणो। मूं त तूं कचहरीअ जो मोर आहे, वॾो मोतबर छॾाईंदो आहे पंहिंजो पाण खे। हे छा थी वियो तोखे? हे कहिड़ो कारो मुंहुं कयो थी? तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए? हे ग़लत कमनि में मुब्तला थी वियो आहे, पंहिंजो मुंहुं कारो कराए आयो आहे? अंधा कॾहिं मां त कुझु कयो ई न आहे, मां त कुझु कयो ई कोन्हे। चए तुंहिंजी ठोड़ लॻी पई आहे, जीअं ठोड़ या त हूअं ई गर्मी ई तरीक़े आहे, तॾहिं घटि न हुयो। चई ॿुधोसीं तुंहिंजो मथो कूड़ियो, चई न ईअं गर्मीअ जे करे। चई ॿुधोसीं त तुंहिंजे मुंहं ते कारे हणी तुंहिंजो मुंहुं कारो कयो। चई अंधा मोकारो न कयूं, 2-3 आंगुरियूं ईअं तए ते भरे मड़े ॿूथ खे आयूं, मोकारो न कयूं, 2-3 आंगुरियूं आयूं। ॿुधोसीं तोखे गॾह ते चाढ़ियो। चढ़े अंधा गॾह न हो, नंढो खोतो, खोतो वरी को चङो कंदा। ॿुधोसीं तुंहिंजे कॾहिं खल कही होय होई माण्हुनि जी। चवण लॻो निभागऊ काथे खल कई, नंढा छोरा। दुआ कर अल्लाह मञण जी आदत ॾे। ॾाढियां ॻाल्हायो न, पर अब सईं तो फरमाई वमा यस्तविल अमा वल बसीर वला ज़ुल्मातु वला नूर वला ज़िल्लु वला हरूर वमा यस्तविल अहयाउ वला अमवातु इन्नल्लाहा युस्मिउ मन यशाउ वमा अंत बिमुस्मिइन मन फिल कुबूर। रब तो फरमाए अंधो ऐं सॼो बराबर न अथव। अगर दीन जी ॼाण न आहे, इस्लाम जी ॼाण कोन्हे, शरीयत जी ॼाण कोन्हे, हलियो वञ मदरसे में, हलियो वञ आलिमनि ॾे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो माते कलमे पढ़ण वारो मन अकरमल उलमा फ़क़द अकरमनी व मन अकरमनी फ़क़द अकरम अल्लाह व मन अकरम अल्लाह फमावाहुल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ सुभान अल्लाह। कायनात जे सरदार नबी, नबी जन जे पगदार नबी, वली जन जे महदार नबी, ए अल्लाह जो दिलबर, ए नबी जन जो अफसर, ए साकिए कौसर, ए शाफिए रोज़े महशर, ए बुलंद ए बाला कदर, रहमत जो समंदर। चो सुभान अल्लाह। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे पाक ज़ुबान सां पाण ऐलान कयो माते कलमे पढ़ण वारो मन अक्रमल उलमा फ़क़द अक्रमनी व मन अक्रमनी फ़क़द अक्रम अल्लाह व मन अक्रम अल्लाह फमावाहुल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ सुभान अल्लाह।
मुझे साईं फरमायो माते कलमे पढ़ण वारो जंहिं आलम जी इज्जत कई, ॼण मां मोहम्मद अमीर जी इज्जत कई, जंहिं मां मोहम्मद अमीर जी इज्जत कई, ॼण मुंहिंजे अल्लाह जी इज्जत कई, जंहिं मुंहिंजे अल्लाह जी इज्जत कई उन जी जाइ जन्नत में आ। मुझे साईं फरमायो जे हक़ वारे आलिम जो दीदार कयो ॼण रोज़ रसूल ते हाज़िरी भरे मां मोहम्मद अमीर जो दीदार कयो। हदीस में रब जो कसम हुजूर से फरमायो जे हक़ वारे आलिम जी जिंदा आलिम जी ज़ियारत कई ॼण जिंदा मुंहिंजी ज़ियारत कई। ऐं हुजूर से फरमायो जे हक़ वारे आलिम जे हथन ते बैचत कई उनके रब जे दरबार में एडो शान ऐं रफ़अत बुलंदी मिलंदी जो ॼण उन मां मोहम्मद करीम जे हथन ते बैचत कई। ऐं हुजूर जी बैयत का मामूली गाल ना है। ये आलिम तव्हां असांजा मुहसिन आहिनि। रुमाल बाज़ार मां तेसि ताईं मिलंदो जेसी ताईं हिन रुमाल खे ठाहिण वारी कंपनी हूंदी। अबा सही तो ॻाल्हायां? ॻाल्हायो न, थधि तव्हांखे सटे रखियो आहे सफ़ा। ऐं इंशाअल्लाह अलाह कंदो क़यामत में बि ईअं गॾु हूंदासीं जीअं हिते गॾु हूं। ॾाढा चओ इंशाअल्लाह, सभई ॻाल्हायो। हकीकत में वो लुत्फ जिंदगी पाया नहीं करते, हकीकत में वो लुत्फ जिंदगी पाया नहीं करते जो अपनी दिल को इश्क़े मुस्तफा से गरमाया नहीं करते। जो है हक वाले हक कहने से कभी रुक नहीं सकते, कटा सकता है सर बातिल के आगे झुक नहीं सकते, कटा सकता है सर बातिल के आगे झुक नहीं सकते। अल्लाह गवारन जो बेड़ो, जमियत उलमा इस्लाम जो काफिलो, नूह नजीउल्लाह जो बेड़ो, जमियत उलमा इस्लाम जो काफिलो, सालहन जो काफिलो, जमियत जो काफिलो, आलमन जो काफिलो, जमियत जो काफिलो, परहेजगारन जो काफिलो, जमियत जो काफिलो, सिद्दीकन शहीदन जो पेरोकारन वारो काफिलो। अल्लाह अकबर कबीरा। मां नथो चवां रब तो चए। अल्लाह सी फरमायो आमिनू कमा आमनन नास। ओ दुनिया जा इंसानो पंहिंजे ईमान खे ईअं मज़बूत कयो जे मुंहिंजे पाक मोहम्मद अमीर जे खलीफन पंहिंजे ईमान खे मुनज़्ज़म कयो। चओ सुभान अल्लाह। नारा तकबीर, अज़मत सहाबा, नारा तकबीर। शुक्र थियो आख़िर में जागियो तो सही पोइ बि, बाक़ी हिन जी ॻणती आहे वीचार अलाए कीअं ॾींहुं सॼो गुज़ारींदो, मुसीबत में आहे। रब सईंदो फरमाए कलाम मुक़द्दस में अल्लाह सी फरमायो दुनिया जा इंसानो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी ला व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो अगर कामयाब बणजण चाहियो था, सकरात के सवलो करण चाहियो था, हौज़े कोसर जा जाम पीअण चाहियो था, पुलसराता बिजलीअ जे चमकाट वांगुरु गुज़रण चाहियो था, रब तो फरमाए फत्तबिऊनी युहबिबकुमुल्लाह। मुझे पाक मदीने जे मीर जी ताबेदारी तां जो मां अल्लाह तां जो महबूब बणजी वञा। रब सईंदो फरमाए मैं युतिउर रसूल फक़द अता अल्लाह। ओ दुनिया जा इंसानो जेको भी तव्हां मां मुझे महबूब जी ताबेदारी कंदो उन ॼण मां अल्लाह जी ताबेदारी कई। रब सईंदो फरमाए फमा जल्तु अनिल हवा इन हुवा इल्ला वगयुहा। ओ दुनिया जा इंसानो नबी भी को मामूली नबी तना है, नबी भी या नबी जन जो नबी, सिद्दीकन जो नबी, शहीदन जो नबी, रसूलन जो नबी, कायनात
कायनात जो नबी, जमीन जो नबी, जमान जो नबी, मकीन जो नबी, मकान जो नबी, हजर जो नबी, शजर जो नबी। अल्लाहु अकबर कबीरा। इंज करे कहें सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकाम में देवबंदन जो बाबू मदीने जे साईं जे गुंबद खदरा जे सामू भी इश्क रसूल जे दावा के साबित करने जे ला ये फरमायो ए जन्नत तुझ में हूर कुसूर रहते गे, मैंने माना जरूर रहते गे। मेरी दिल का तवाफ करे जन्नत मेरी दिल में हुजूर रहते हैं। सब जो सुभान अल्लाह। मदीने जमीर जी ताबेदारी कर। अल्लाह सी फरमायो वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका ज़ाल्लन फहदा ववजदका आइलन फअगना फअम्मल यतीम फला तकहर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिमत रब्बिका फहदिस। सुभान अल्लाह। अजब नामे मुहम्मद है दोस्तों जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। वज़ुहा सूरत जी मुख्तसर माना बुधाए सदक अल्लाह तो पढ़ा जेकॾहिं तव्हां जागिल आयो तो सुभान अल्लाह सां गरम थी वेंदो इंशाअल्लाह। अजब नामे मोहम्मद गए दोस्तों जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। खुद खुदा ने नबी को यूं फरमा दिया जो तुम्हारा नहीं है हमारा नहीं। जुल्म पे जुल्म सहकर ये बोली बिलाल, जुल्म पे जुल्म सहकर ये बोली बिलाल। ए जालिमो तुम्हारा गलत है ख्याल, निस्बत मुस्तफा को किसे छोड़ दूं, इतना कमजोर ईमान हमारा नहीं। बुजुर्गन वज़ुहा सूरत जा ब शान नुज़ूल लिखिया है। हिकिड़ो हुजूर साईं खे धक लॻो, साईं जन जी आंगुर मुबारक चीच मुबारक जख्मी थी पई। वो जख्म एतिरो गहरो थी वियो जो कंहिं वक़्तु साईं जन नबवी मस्जिद में निमाज़ ते बि न अची सघिया। नकुल कुफर कुफर नबाशत काफरन लानतिन जहन्नमिन पैगंबर जे गुस्ताखन इन गाल के डांडोरो दिनो तो मोहम्मद अल्लाह जो सच्चो नबी न है। नऊज़ बिल्लाह मिन हाज़िहिल अक़ावील। उन्हनि चयो मोहम्मद के शैतान पढ़ाईंदो, हाणे शैतान कावड़जी वियो तस, हाणे काई खबर न त हाणे परेशान थी वियो आहे। कुछ मसला मसाइल पुछूं, साईं जन फरमायो तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। वही बंद थी वही कुछ वक्त जे लाइ, साईं जन ते परेशानी थी। पोइ अल्लाह साईं सूरत वज़ुहा नाज़िल कई। ऐं कुछ बुज़ुर्ग लिखनि था त मदीने जा साईं पंहिंजे घर जी तन्हाईअ में दुआ कई ऐं दुआ में चयूं त मुंहिंजा रब करीम, मुंहिंजा कुदरत वारा खुदा, तूं किन नबियनि खे अहिड़ा मौजज़ा ॾिना जेके मुर्दनि खे ज़िंदा कंदा, ऐं कुझु नबियनि खे तूं अहिड़ा मौजज़ा ॾिना जेके हथ घुमाइण सां दर्दमंदनि जे दर्दनि खे ख़त्म कंदा हा तुंहिंजे हुक्म सां। ऐं मुंहिंजो रब किन नबियनि जा तख़्त हवा ते उॾामनि पिया। उन्हनि मौजज़नि मां मूंखे कुझु बि न आहे। रब जे तरफ़ां आवाज़ आयो, या मोहम्मद अलम यजिदका यतीमन फआवैतुका कुल्तु बला या रब, या मोहम्मद अलम अजिदका ज़ालन फहदैतुका कुल्तु बला या रब, या मोहम्मद अलम अजिदका आइलन फहदैतुका कुल्तु बला या रब। कुछ बुजुर्ग चवनि था त इन दुआ खां बाद में इहा सूरत नाज़िल थी। बहरहाल इन जी माना छा आहे? रब साईं तो फरमाए वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा। ॻाल्हायो ना। ओ मुंहिंजा महबूब मूंखे कच्ची मंझंदि जो कसम आ,
रब साईं दो फरमायूं वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका वमा कला। ओ मुंहिंजा महबूब मांखे कच्ची मंझंदि जो कसम आ, ओ मुंहिंजा महबूब मांखे रात जी कारी अंधेरीअ जो कसम आ। मा वद्दाका रब्बुका वमा कला। ओ मुंहिंजा महबूब मां न तोखे छॾियो तम न तोखो कावड़जी पियो आ, मां ओड़ो ई तोखो राज़ी आ। कुझु वक़्त जे लाइ वही के मौक़ूफ़ कयो वियो आ। मुंहिंजा महबूब काफ़रनि जे ॻाल्हियुनि ते घबराइण जी का बि ज़रूरत कोन्हे। कुछ बुजुर्ग लिखन था इन आयत सगोरी जी माना है वज़ुहा। ओ मुंहिंजा महबूब मांखे तुझे ॾींहं जहिड़े कच्ची मंझंदि जहिड़े रोशन चेहरे जो कसम आ। वल्लैलि इज़ा सजा। ओ मुंहिंजा महबूब मांखे तुंहिंजे रात जी कारी अंधेरीअ जहिड़नि ज़ुल्फनि जो वारनि कारनि जो कसम आ। मा वद्दाका रब्बुका वमा कला। मां तोखे छॾियो बि न आहे मुंहिंजा महबूब। छॾिया हा त उन दौर में छॾिया हा जॾहिं तुंहिंजो अबो कोन हो, अमड़ कोन ही, कुटुंब कबीलो कोन हो। मुंहिंजा महबूब वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ओ मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे पहिरीं जिंदगी खां पोइ जिंदगी तमाम बेहतर बनाए छॾींदुमि। इन जा बि टे मतलब लिखिया अथऊं। पहिरीं जिंदगी मुंहिंजा महबूब मके वारी जिंदगीअ खां मदीने वारी जिंदगी बेहतर कंदुसि। ओ कुत्तो छा ॼाणे कणक जी मानीअ मां उन्हनि सदेरनि वॾेरनि सदोरनि लुचनि लुटेरनि खे जेकॾहिं तुंहिंजी नबूअत जो ऐलान न आहे वणियो त मां मदीने वारा तुंहिंजे मथां पतंगनि वांगुरु कुर्बान थो कयां। तुझो मक्के जी जिंदगी का मदीने जी जिंदगी जो नमूनो बेहतर होंदो। कुछ आलिम फरमाइन था ना जिंदगी जे पहिरे हिस्से का गारे हिरा वारे थोड़ का पोयों दौर बेहतर होंदो। कुछ बुजुर्ग लिखन था वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। मुंहिंजा महबूब पोए हिस्से पहिरे हिस्से का पोयों हिस्सो जिंदगी जो बेहतर होंदो। माना दुनिया जी जिंदगी का जन्नत वारी जिंदगी जो हिस्सो बेहतर होंदो। वलसौफ युतीका रब्बुका फतरदा। ओ मुंहिंजा महबूब मां क़यामत में तोखे एतिरो ॾींदुमि जो तूं राज़ी थी वेंदे। मुंहिंजे महबूब फरमायो मुंहिंजा रब मुंहिंजा सभु उम्मती जन्नत वेंदा मां तॾहिं राज़ी थींदो मां। हिते कुझु खड़ियूं ॻाल्हियूं आहिनि बुजुर्ग बाद में समझाईंदा। मां वाइदे जे मुताबिक माना थो पूरी कयां। वलसौफ युतीका रब्बुका फतरदा। मुंहिंजा महबूब एतिरो कुझु ॾींदो मां जो तूं राज़ी थी वेंदे। अल्लाह साईं फरमायो वलसौफ फतरदा। अलम यजिदका यतीमन फआवा। अलम यजिदका यतीमन फआवा। अलम यजिदका यतीमन फआवा। ओ मुंहिंजा महबूब मां तोखे यतीम ॾिठुमि, मां तोखे पनाह जे पांद सां ढकियुमि। अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका ज़ाल्लन फहदा। मुंहिंजा महबूब तू दीन खां अणवाकुफ़ कणक कुटे पाणीअ जी थेलड़ी साण खणी हीरा जे पहाड़नि में मुंहिंजी बंदगी कंदे हैं। उन्हनि ॾींहंनि खे यादि करन मुंहिंजा महबूब 40 ॾिहाड़ा बाहि बि न भरंदी ही, रुगो खारक जी ज़रिए के चूसे रोज़ा खोलींदे हैं। मुंहिंजा महबूब हिन वक़्त मां तोखे कहिड़ो ॾिनो अथमि। अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका ज़ाल्लन फहदा ववजदका आइलन फअगना। ओ मुंहिंजा महबूब तू बिल्कुल गरीब है मिस्कीन है, मां तोखे एॾो ॾिनो अथमि जो तू बादशाही जो मालिक आ। फतह मक्के खां पोइ इस्लाम जे कानून खां पोइ मदीने पाक जी मंडीअ ते रोज़ानो बैतुल माल सोन बि मणनि जे हिसाब ते पियो तुरे। इन्ना फतहना लक फतहम मुबीना वकम मिन फियतिन कलीलतिन गलबत फियतन कसीरतन बिइज़्निल्लाह इज़ा जाअ नस्रुल्लाह। ये सब फतह फतह नुसरत मदद। रब साईं दो फरमाए ववजदका आइलन फअगना फअम्मल यतीम फला तकहर। ओ मुंहिंजा महबूब पोइ तो वटि यतीम अचे त उनखे झिणक न ॾी जाए। व अम्मा साइल फला तनहर। ओ मुंहिंजा महबूब अगर को साइल सवाली तो जाॾो हथ जले तो उनखे दड़को न ॾी जाए, झिणक न ॾी जाए। फअम्मल यतीम फला तकहर व अम्मा साइल फला तनहर व अम्मा बिनेमत रब्बिका फहद्दिस। ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह जे नेमतुनि खे बयान कंदो रह। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।